कोशिश कंदुसि त उस्तादनि जी ख़िदमत कयां ऐं स्कूलनि जे बहालीअ लाइ ऐं हिकु शागिर्द जे लाइ ऐं तइलीम जे लाइ कमु कयां। इंशा अल्लाह जेको मैंडेट मिलियो आहे हुनजो क़दुरु बि कंदुसि ऐं इज़त बि रखंदुसि ऐं इंशा अल्लाह एॾी सख़्तु मुक़ाबिले जे बावजूदि सख़्तु मुखालफ़त जे बावजूदि जिन मूं ते एतमाद कयो आहे इंशा अल्लाह उन एतमाद खे मां ठेस न ॾींदुसि, धोखो न ॾींदुसि। इंशा अल्लाह कमु सचाईअ सां नेक नियत सां कंदुमि ऐं सभिनी खे मुबारकबाद ॾियां थो ऐं मां ख़ुशी थो महसूसु कयां। सर टोटल घणा वोट हुया, केतिरनि वोटनि ते कामयाबी मणी आहे? सर 69 वोट हुया अॻु हूंदो आहे। मां अॻु में चई चुको हुउसि त 50 ते खटींदुसि। इंशा अल्लाह 50 मां कया आहिनि, 19 शायदि उन्हनि खे 17 उन्हनि खे। इलेक्शन कामयाबी जो सुठो सवण हिकु जमहूरी अमल हुयो, हुननि बि पंहिंजी कोशिशि कई हूंदी खटण जी। ज़ाहिर ॻाल्हि आहे जिन उस्तादनि एतमाद कयो आहे इंशा अल्लाह उन्हनि जे एतमाद पूरो लहंदुसि। सर उस्तादनि जे हक़नि जे लाइ केतिरो आवाज़ उथारींदो ऐं केतिरो तालीम जे लाइ जाखोड़ी कमु? इंशा अल्लाह राति ॾींहुं कोशिशि कंदुसि। हीअ वेलफेयर आहे, जॾहिं मां ओथ थो खणां त पंहिंजे ज़ाती कम खे पोइते रखी करे मां उस्ताद जे कम खे अवलियत ॾींदुसि, अहमियत ॾींदुसि। ऐं उस्तादनि खे मां इहा चीज़ चवां गुज़ारिश कंदुसि त पाण में यूनिटी पैदा कयो ऐं जिन दोस्तनि हारायो आहे इहा हार न आहे, हार उहा थींदी आहे जेको हार मञे। हीअ हिकिड़ी स्ट्रगल आहे। मां उन्हनि खे बि मुबारकबाद पेश करे ऐं चवंदुसि त अचो मूंसां गॾिजी करे तव्हां महिनत कयो। मां सदर न आहियां, तव्हां सभई ताल खे सदर आहियो।